सीता रोड लॻ बरसाती पाणी सबबि 7 ॻोठ ॿोड़ींदड़ रहमानी ढंढ जो बंदि पियल कुदरती लंघ खोले ॿुॾल ॻोठनि मां पाणी नेकाल कराइण लाइ एहतजाज कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़ीशान अली आराई मूजिबि 7 ॻोठनि जे ॻोठाणनि सीता सर्जनहार फोरम पारां मशहूर मेमण ग़ुलाम शबीर चन्ना, कुर्बान अली चन्ना, मोलाबख्श तोलाची ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। हुननि मुतालबो कयो त बीठल बरसाती पाणी जल्द नेकाल करायो वञे ऐं ढंढ जो बंदि पियल कुदरती लंघ खोलियो वञे त जीअं पाणी में वाध अचण जी सूरत में कुदरती लंघ ज़रिए पाण मुरादो नेकाल थी वञे। रोहिणी में मुबैना पुलिस मुक़ाबलो। पुलिस पारां हिक ॾोहारी खे चोरी जी मोटरसाइकिल ऐं हथियार समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्शर मूजिबि रोहिणी पुलिस चयो आहे त रोहिणी अछिन कुबिन वेझो पुलिस मोबाइल गश्त दौरान पुलिस 3 शकी मोटरसाइकिल सवारनि खे रोकण जी कोशिश कई त हथियारबंदनि पुलिस मथां फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिक ॾोहारी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे पिस्टल ऐं गोलियुनि समेत गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार ॾोहारी जी सुञाणप उमेर मलिक वल्द यार मोहम्मद मलिक तौर थी आहे। पुलिस मूजिबि 2 ॾोहारी अली बख्श ऐं मुमताज़ भॼी वञण में कामयाब थी विया, जिन जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। टंडोजाम में बदमनी अंजुमन ताजरान जे एहतजाजी सॾ जो SSP हैदराबाद नोटिस वठंदे SHO टंडोजाम ग़ुलाम मुश्तबा शेख खे मुअतल करे काशिफ गाॾई खे मुक़रर करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर करीमदाद फहीम मूजिबि SSP हैदराबाद अमजद शेख अंजुमन ताजरान हैदराबाद जे सदर सलीम वहरा ऐं टंडोजाम जे सदर राव अब्दुल मनान राजपूत सां राब्तो करे सूमर ताईं मोहलत घुरे वरिती। SSP पारां सूमर ताईं विच शहर मां वापारी जी थियल फुर वापसि कराइण, अमनो अमान बहाल कराइण, SHO तब्दील करण ऐं मिडल मैननि जो किरदारु ख़त्म कराइण जी ख़ातिरी कराई। होॾां अब्दुल मनान राजपूत जी सदारत हेठि अंजुमन ताजरान टंडोजाम इजलास कोठाए एहतजाज सूमर ताईं मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो। वापारियुनि जो चवणु आहे त मुतालबा तस्लीम न थिया त सूमर बाद टंडोजाम ऐं हैदराबाद जे अंजुमन ताजरान सरापा एहतजाज हूंदी। जॾहिं त ताजिर बिरादरी जे एहतजाज जे सॾ ते यकजहती तौरु शहरनि जो वॾो अंग बि एहतजाज वारे हंधि जमा थी वियो। पीपल्स पार्टी लेबर विंग ज़िले सदर इस्माइल समो, सीनियर पीपल्स पार्टी अॻवान मुश्ताक सिपियो, एडवोकेट रिज़वान ऐं ॿियनि अॻवाननि बि यकजहती तौरु शिरकत कई। उस्मान शाह हुडी वेझो तेल कंपनी ख़िलाफ़ केतिरनि ई ॻोठनि जे ॻोठाणनि मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ कंपनी जे मुख्य गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर AG आकलाणी मूजिबि एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि तेल कंपनी जे ऑफिसरनि ऐं गाॾियुनि खे रोके वरितो। तेल कंपनी जे मुलाज़िमनि अहिड़ो इतला उमिरि सां पुलिस खे ॾिनो। उन मौक़े ते पुलिस पहुची एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियुनि जो चयो, पर एहतजाज कंदड़नि पुलिस खे खुतो जवाबु ॾेई छॾियो। उन मौक़े ते पुलिस पहुची एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियुनि जो चयो, पर एहतजाज कंदड़नि पुलिस खे खुतो जवाबु ॾेई छॾियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ अली शेर मुहाजिर डासोड़ी अलहरखियो पठाण ऐं ॿियनि केतिरनि ई ॻोठनि में तेल कंपनी पारां मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियण बदिरां धारियनि माण्हुनि खे मुक़रर कयो वियो। हुननि चयो त सॼो तालको तेल जे ज़ख़ीरनि सां मालामाल आहे, जंहिंजी मिलंदड़ रॉयल्टी अरबे रुपया आहे, पर रक़म चूंडल नुमाइंदनि समेत सरकारी कामोरा हड़प करे छॾिन। हुननि चयो त तेल कंपनी जे वॾनि लोडर टेलरनि जे अच वञ सबबि रोड तबाह थी विया। ताज़नि बरसातुनि सबबि स्कूल ऐं सिहत लाइ ठहियल इस्पतालुनि समेत गैस ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद शहरियार गुल मेमण पारां शहरनि खे पीअण जे साफ़ पाणी जी फ़रहामी लाइ कोशिशूं तेज़ कयूं वयूं। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल अहद मेमण मूजिबि डिप्टी कमिश्नर जी हिदायतुनि ते गुजरा वाह ते नओं बोर करे पाणी जी फ़रहामी जारी कई वई। हुन चयो त शहरनि जा जाइज़ मसइला हल कया वेंदा। सरकारी अमलदार अवामी मसइलनि जे हल लाइ तकड़ा क़दम खणनि। ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर जी हिदायतुनि बाद ॼाम साहब में आरओ प्लांट खे फ़ाल बणायो वियो। आरओ प्लांट ज़रिए शहरनि खे पाणी जी फ़रहामी जारी आहे। शहदाद कोट में कुबे सईद ख़ान जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जो वाहुरो न थियण ऐं शनाख्ती कार्ड वापसि न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर घंवर ख़ान ब्रोही मूजिबि शहदाद कोट में कुबे सईद ख़ान जे ॻोठनि
ॻोठ मोहम्मद सलेमान मक्सी, ॻोठ मोहम्मद आलिम मक्सी, गुल मोहम्मद बोजाणी ऐं ॿियनि ॻोठनि जे ॿोॾि मुतासिरनि पारां औरतुनि समेत असिस्टेंट कमिश्नर कुबो सईद ख़ान ऐं मुख़्तियार कार कुबो सईद ख़ान जी नाजाइज़नि ऐं मुतासिरनि खे राशन, टेंट ऐं ॿियूं सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मोहम्मद ईसा मक्सी, ग़ुलाम सरवर बोजाणी, ज़ुल्फ़कार मक्सी, तारिक चांडियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असिस्टेंट कमिश्नर कुबो सईद ख़ान, ज़ैनुल आबिदीन मक्सी ऐं मुख़्तियार कार कुबो सईद ख़ान पारां 3 महीना गुज़रण बावजूद बि मुतासिरनि जी वाहुर नाहे कई, जंहिं करे मुतासिर बुखूं काटण ते मजबूर आहिनि। नोटिस वरितो वञे।